साईं अज सुर मारी दास्तान शुरू था कयूं। अलस्त बिरब्बिकुम जॾहिं कन पियोम कालो बला कलब से तॾहिं तित चियोम तहीं वेर कयोम वचन वेड़ी चेतो त जॾहिं अलाह फरमायो त छा न आहियां मां अव्हां जो रब अलस्त बिरब्बिकुम। जॾहिं इहे सुखन मुंहिंजे कननि ते पिया ऐं आवाज़ मुंहिंजे कननि ते पियो, हीअ रूहनि जी ॻाल्हि आहे। मुंहिंजे कननि ते पिया तॾहिं मूं दिलि जान सां उते चयो हाओ, माना बेशक तूं असांजो रब। उन ई महिल मूं झांगियनि यानी पंहिंजे माइटनि मिटनि सां सचाई जो वाइदो कयो। इहो वाइदो हर रूह उते अरवाह जिते असांजा आहिनि, रूहनि जी रहण जी जाइ आहे, उतां वाइदो करे आया आहियूं त अलाह तूं बेशक असांजो रब आहे। इहे ई हुबुल वतनी मारी जेका आहे उहो लतीफ़ साईं चई थो त मारी जो उन ॾींहं खां ई पंहिंजे मारोड़नि सां झांगीरनि सां वचन आहे, असांजो बि वचन आहे सिंध सां। जेकी दुनिया में रूह आया आहिनि सभिनी खां अलाह पंहिंजो वाइदो वठी ऐं पंहिंजो पाण खे रब्बुल इज़त मञरायो। हाणे असां ते इहो साबित करिणो आहे उन वाइदे खे निभाइणो। जेकॾहिं असां वाइदो न निभाईंदासीं त मौला अलाह जी शान में कंहिं बि क़िस्म जी कमी कान ईंदी, पर इहा असां पंहिंजे लाइ नुक़सानु कंदासीं। उहो वाइदो लतीफ़ सरकार सभिनी खे मारी जे दास्तान में यादि ॾियारे थो। जी लतीफ़ हक़ लतीफ़।